हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। सतगुरु खां सवाइ मुक्ति कोन आहे। हिकिड़ो भाई हुओ जेको ॿकरियूं चाढ़ींदो हुओ, बकरार हुओ। जंहिं शादी कई संदसि राल ज्ञानवान हुई। शादी खां पोइ हिकु ॾींहुं संदसि स्त्री पंहिंजे पति देव खां पुछियो त तव्हां सतगुरु कयो आहे? बकरार चयो त न। संदसि धर्म पत्नी अखियुनि में आंसू आणे चवणु लॻी त ए प्राणनाथ, सतगुरु धारण करियो, छो त सतगुरु खां सवाइ मुक्ति न थींदी। बकरार चयो, मूंखे त इन ई ॻाल्हि जी काई ख़बर कान आहे। मूंखे ॿुधा त गुरु कीअं कबो आहे, गुरु किथे रहंदो आहे ऐं कहिड़ो थींदो आहे। स्त्रीअ चयसि त स्वामी, तव्हां श्रद्धा रखी गुरु करण जो पको संकल्प करे ॿकरियूं काए वञो त भॻवानु अव्हांखे पाण ई गुरु मिलाईंदो। पोइ जीअं गुरु चवे तीअं कजो। गुरुअ खे चइजो त मूंखे भॻवान जो दर्शन करा। बकरार पको संकल्प करे ॿकरियूं काए शहर खां हिकु मील खान परे रस्ते जे किनारे ते वञी ॿकरियूं चाढ़णु लॻो। उते मां परमात्मा खे प्रार्थना करणु लॻो त ए पतित पावन परमेश्वर, मूंखे को गुरु मिलायो, न त मां रोटी कोन खाईंदुसि। हिकिड़ो महात्मा रस्तो वठी अची लंघियो त उन खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। ॾांडवत प्रणाम करे हथ जोड़े प्रेम सां वेनती करणु लॻो त ए प्रभु, तव्हां मुंहिंजा गुरु थियो, मूंखे गुरु मंत्र ॾियो, पंहिंजो शिष्य बणायो। महात्मा दिलि में वीचार करणु लॻो त ही आहे जंगली, थोरी मत वारो आहे, थोरी ॿुधी वारो आहे, पर हिन जी भावना ऐं श्रद्धा पवित्र आहे। भावना हिन खे ज़रूरु फल ॾींदी। हू वीचार करे महात्मा पुछणु लॻसि त भाई, मां तुंहिंजो गुरु थियां, पर मूंखे हिकु वचन ॾे त जीअं मां तोखे चवंदुसि तीअं कंदे, तीअं तोखे करिणो आहे, कीअं करे? बकरार चवणु लॻो त साईं, मुंहिंजी पत्नी बि मूंखे ईअं ई चयो त जीअं गुरु चवे तीअं ई कजां। तंहिं करे मां तव्हांखे वचन थो ॾियां त जीअं तव्हां चवंदा तीअं ई कंदुसि। दक्षिणा में ही ॿकरी भले वठी छॾियो मूंखां, ऐं अव्हांखे ॾियण लाइ तयारु आहियां, पर तव्हां मूंखे ज़रूरु भॻवान जो दर्शन कराइजो। महात्मा खे पक थी त हिन बकरार जी पत्नी अक़लमंद ऐं सत्संग वारी साध्वी आहे, माई आहे। महात्मा खेसि चयो त हिकु राम नाम जो मंत्र जपींदो रहो, ऐं ॿियो जीअं तोखे मन चवे तीअं न कजां। ॿ ॻाल्हियूं तोखे चवां थो, उहे मुंहिंजो मञ। हिकिड़ो राम नाम जो जाप कजां, ॿियो जीअं तोखे पंहिंजो मन चए, दिमाग़ चए, ईअं न कजां। बकरार चवणु लॻो त ए प्रभु, जीअं तव्हां आज्ञा कई आहे तीअं ई कंदो रहंदुसि। हीअ ॿकरी तव्हांखे ॾियां थो। संत चयो त इहा ॿकरी भले तो वटि हुजे, जॾहिं घुर्ज पई तॾहिं काए वेंदुसि। इन खां पोइ बकरार राम नाम जपींदो रहियो। जॾहिं शाम जो 12 खनि वॻा त बुख लॻसि। ख़्यालु कयई त रोटी कढी खायां। ईअं ई वीचार आयसि त मन थो चवे त रोटी खा, पर गुरुअ जो चवणु आहे त जीअं मन चवे तीअं न करिणो आहे, सो रोटी न खाबी। रोटी टुकड़ा टुकड़ा करे पखियुनि खे खाराए छॾियई। थोरी देरि खां पोइ अची उञ लॻसि। उते ई खॾो हुओ, उतां पाणी पीअणु वियो। उते वीचार कयई त इहो बि मूंखे मन थो चवे त पाणी पी, सो मन जो चवणु कोन मञिणो आहे। उते ई खॾ ते बि राम नाम जपणु लॻो। कुझु देरि बाद ख़्यालु कयई त वञी ॿकरियुनि जी संभाल करे अचां, पर दिलि में चवणु लॻो त इहो बि तो मन थो चवे।
तंहिं करे मन जो चयो त असल न कबो। बी राम नाम जपण लॻो, सुज लथो ऐं ॿकरियूं पाणे ई घर हलियूं वियूं। बकरार दिलि में ख़्यालु कयाईं त सुज लथो आहे ऐं हाणे मूंखे घर हलणु खपे, पर वरी बि दिलि में चवणु लॻो त इहो बि मूंखे मन थो चवे। तंहिं करे जीअं मन चवे तीअं त करिणो ई न आहे। इन्हनि ख़्यालनि में उते ई बीठे सारी राति गुज़री वई। मथां ॿिए ॾींहुं शाम जा 5 अची वॻा त इंद्र देवता जो आसण ॾकणु लॻो, हेठि मथे थियणु लॻो। इंद्र देवता अंतर्मुख थी ॾिठो त हिकिड़ो बकरार खॾ में बीठो गुरू भक्ति ऐं तपस्या करे 10 फेर गुज़री विया त पाणी डुक बि कोन पीताईं आहे। अगरि हू पाणी न पीअंदो त मरी वेंदो ऐं अची मुंहिंजे आसण ते विहंदो। तंहिं करे कंहिं अटकल सां, कंहिं प्लेन सां हिन खे पाणी ज़रूरु पीआरिजे। हू ख़्यालु करे मेघ देवता खे घुराए, मींहं जे देवता खे घुराए आज्ञा कयईं त अहिड़ी बरसाति वसा जो ही बकरार पाणी पीए। मेघराज बरसाति वसाई। उन खुॾ में गोॾे जेतिरो पाणी थी वियो। बकरार सोचणु लॻो त हाणे त उञ बि सख़्तु लॻी आहे, तंहिं करे 2-4 बुक पाणी जा पी वठां। वरी ख़्यालु आयसि त इहो बि मन थो चवे। श्री गुरू महाराज जन चयो आहे त मन जो असल न कजे। जेको मन चवे भुलिजी मत कजे, मरी वञे तॾहिं मत करी। तंहिं करे पाणी असल न पीबो। चाहे प्राण न निकिरी वञनि, भले प्राण निकिरी वञनि, पाणी त कोन पीबो। मन जी त ॿुधवी कोन, त भले निकिरी वञनि परवाह कोन आहे। प्राण निकिरी विया त निकिरी वञनि त का परवाह न आहे। ही सतगुरू खां सवाइ मुक्ति कान आहे। इन कहाणीअ खे, कथा खे 2 भागनि में विरिहायो वियो आहे। पहिरियों भाग अव्हांखे अॼु ॿुधायो वियो, ॿियो भाग सुभाणे अपलोड थींदो। अगरि ही नंढड़ी कथा तव्हांखे वणी आहे त इन्हनि खे पंहिंजनि सां शेयर कयो। जय सिया राम।